हाँ औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मां हिन वक़्तु पाकिस्तान हाउस में वेठो आहियां पंहिंजे बचड़नि समेत, पंहिंजी नंढड़ी समेत। ही उहा नंढड़ी आहे अलीज़ाद ही इरफान अली गोपांग, जंहिंजी उमिरि हींअर 12 महीना आहे। असांजे अख़बारुनि में हिकु कूड़ी ख़बर शाया करे असांजे घर वारनि खे, असांजे महले वारनि खे परेशान कयो वियो आहे त उहा कोरोना वायरस में मुब्तला आहे ऐं इस्पतालनि में दाख़िल आहे। प्लीज़ महिरबानी करे इन कूड़ी अख़बार में ख़बर ॾींदड़ नुमाइंदे ऐं डॉक्टर ऐं जेको कावश जा चीफ एडिटर आहिनि ऐं जेके असां पेमेरा खे बि अपील था कयूं ऐं जेके बि अख़बारनि जा नुमाइंदा आहिनि, ब्रॉडकास्टर आहिनि, महिरबानी करे कंहिं बि ख़बर खे तस्दीक करण खां सवाइ शाया न कयो। असांखे, असांजे ख़ानदान खे अज़ियत पहुची रही आहे। असां हींअर पाकिस्तान हाउस में वेठल आहियूं। ॾिसो हे उहो झंडा, ईरान जा झंडा ऐं पाकिस्तान जो झंडो फड़की रहिया आहिनि। हे उहा आवाम आहे जेका हींअर वेठल आहे पाकिस्तान हाउस में। ऐं ही उहो पासपोर्ट आहे, नंढड़ी जो पासपोर्ट आहे जेका हींअर मुंहिंजे हथनि में आहे। पासपोर्ट मुंहिंजे हथनि में आहे। लिहाज़ा महिरबानी करे इन्हनि खे मुंहिंजो ॾिनो वञे। को कूड़ियूं ख़बरूं शाया करण में असांखे तमामु घणी अज़ियत पहुची रही आहे। ऐं इहे जेके टीमूं वञी रहियूं आहिनि, जेॾीमहिल केॾीमहिल बाबा हिन सां न मिलो, ही न कयो, हिननि खे कोरोना वायरस आहे, ख़बर न आहे त इहे कहिड़ी साज़िश रची रही आहिनि। असां महिरबानी करे हिन खे अपील था कयूं वज़ीर आला सिंध जनाब मिनिस्टर साहब खे ऐं वज़ीर आज़म पाकिस्तान खे अपील था कयो त इन्हनि खे मुंहिंजो ॾिनो वञे, जीअं कूड़ियूं ख़बरूं शाया न कनि ऐं असांखे अज़ियत न पहुचाइनि। DHO दादू जेका तस्दीक कई आहे, जेका छोकिरी खे वायरस आहे, उन कीअं वायरस तस्दीक कई आहे? उन खां असां पुछणु चाहियूं था भई तव्हांखे कीअं ख़बर पई आहे छोकिरी खे वायरस थियो आहे? लिहाज़ा हे छोकिरी मुंहिंजे गोद में वेठी आहे, जेका सिहती आहे, फिट फाट आहे, जेका खेॾी रही आहे। महिरबानी करे इन्हनि खे मुंहिंजो ॾियो। कूड़ियूं ख़बरूं शाया करण खे, अख़बार वारनि खे इन्हनि खे मुंहिंजो ॾियो, जीअं कंहिं बि क़िस्म जी कंहिं बि ॿिए खे बि रंजश न पहुची सघे। हुननि लिखियो आहे त छोकिरी जा वारस जेके आहिनि उन्हनि खे असां अलॻि रखियो आहे, इन्हनि जेके ज़ाइरिन खां अलॻि रखियो आहे, ॿी कंहिं कैंप में ॿी कंहिं जॻह शिफ्ट कयो आहे। उहो अवां ॾिसी सघो था। असां वेठा आहियूं। इहे ज़ाइरिन, इहे ॿिया ज़ाइरिन इहे आहिनि। ॾिसो इहे सभु पाकिस्तान हाउस में ज़ाइरिन वेठा आहिनि। टोटल इहे ज़ाइरिन आहिनि, इहे खेमा आहिनि जिन्हनि खे रखियो वियो आहे। इहे सभु ज़ाइरिन आहिनि। कंहिं बि जॻह ते असांखे ॻुझो कोन रखियो आहे, न ई जुदा रखियो वियो आहे। नंढड़ी इहा मुंहिंजे हंज में आहे। मतिलबु इहा ख़बर कूड़ी आहे? बेशक कूड़ी आहे ऐं उन्हनि खे मुंहिंजो ॾिनो वञे ऐं उन ते एक्शन कयो वञे, नुमाइंदे ते, डॉक्टर ते, प्लस इहे जेको ख़बरूं हलाईंदड़ आहिनि। असां उन्हनि खे वरी बि ख़ुदा अपील था कयूं त इहे कूड़ियूं ख़बरूं शाया करण खां अॻु में तस्दीक कनि, जीअं कंहिंखे बि दिली रंजिश न पहुचे, अज़ियत न पहुचे। महिरबानी।